अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेके शयूं रोज़नि खे भञनि थियूं जे बैदि क़ज़ा ऐं कुफ़ारो लाज़िम थिए थो, उन्हनि जो अॼु उनवान। किताब जो नालो इरशादुल फ़िक़्ह, मुसन्निफ़ साईं साबे मखदूम साईं मुफ़्ती अब्दुर्रहमान ठटवी दामत बरक़ातुहु आलिया। मसलो ॼाणी वणी खाधाई या पीताई या हम बिस्तरी कयाई न रोज़ो भॼी पवंदो, जंहिंजी क़ज़ा सां गॾु कुफ़ारो पण लाज़िम आहे। यानी ॼाणी वाणी खाधाई या हम बिस्तरी ॼाणी वणी कयाई त रोज़ो भॼी पवंदो, जंहिंजी क़ज़ा सां गॾु कुफ़ारो पण लाज़िम आहे। जंहिंजो अॻिते अर्ज़ु कंदसि कुफ़ारो सिर्फ़ु रमज़ान में रोज़ो भॼण सबबु लाज़िम थींदो आहे। मसलो ॼाणी वाणी मेवा खाधाई त रोज़ो भॼी पवंदो, जंहिंजी क़ज़ा ऐं कुफ़ारो लाज़िम थी पवंदो। मिसाल तौर मसलो इहो आहे त मेट खाइण सबबु रोज़ो भॼी पवंदो, जंहिंखे क़ज़ा कबो ऐं कुफ़ारो ॾिबो। ऐं मसलो इहो आहे त कुफ़ारो हीअ आहे, अव्वल त बानू आज़ादु कजे। हिन ज़माने में बानू लहणु मुश्किल आहे, उन करे लॻोलॻि 60 रोज़ा रखजनि। जेकॾहिं ज़ईफ़ या बीमार आहे त 60 मिस्कीननि खे 2 वेला मानी डौ सां खाराए। इहो आम कुतुब में मसलो मौजूदु आहे। मसलो जेकॾहिं लॻोलॻि रोज़ो न रखियाई त कुफ़ारा अदा न थींदो। लॻोलॻि रोज़ा न रखियाई त कुफ़ारो अदा न थींदो। इहो मसलो आम कुतुब में लिखियलु आहे। मसलन 1.5 महीनो रोज़ो रखियाई, पोइ 1 ॾींहुं नागो कयाई त नई सर वरी 2 महीना लॻोलॻि रोज़ा रखंदो। नाखो उज़र सबबु कयो हुजेसि ऐं या बिना उज़र कयो हुजेसि। मिसाल तौर को माण्हू तकलीफ़ में आहे, बीमारी में आहे ऐं उन जो रोज़ो मिसाल ख़तमु थी वियो आहे त पोइ उहो मिसाल तौर मिस्कीननि खे खाराईंदो। 60 मिस्कीननि खे इहा ज़ईफ़ आहे त पोइ जो आहे या हुनजी उहा क़ीमत अदा करे ॾे त पोइ माना उहो थी वेंदो। ऐं मसलो त कुफ़ारे जे रोज़नि जी दौरान हैज़ अची वियो त नई सिर रोज़ा मोटाइण जी ज़रूरत न आहे। ॼाणी वाणी चंद रोज़ा भॻियाई मगर उन्हनि जो कुफ़ारो कोन अदा कयो अथसि त हिकु ई कुफ़ारो काफ़ी थींदो। जेकॾहिं उन्हनि जो कुफ़ारो ॾिनाई उन बैदि वरी रोज़ो भॻियाई त नई सर कुफ़ारो अदा कंदो। आम कुतुब में इन ॻाल्हि जो दलील मौजूदु आहे त मतिलबु त ॼाणी वाणी माण्हू रोज़ो बि न छॾे, छो त रोज़ो रमज़ान जो फ़र्ज़ु आहे, उनखे अदा करणु खपे। रोज़ो 2 रमज़ान हिजरी में फ़र्ज़ु थियो आहे त असां मुस्लमाननि खे इहो असांजे मथां फ़र्ज़ु आहे ऐं ईअं सम्झो कर्ज़ु आहे त असांखे हर हाल में अदा करणु खपे। साल जा 11 महीना खाऊं पियूं था, हिकिड़ो महीनो जेकॾहिं अल्लाह जी रज़ा जी ख़ातिर रब खे राज़ी करण जे लाइ असां रोज़ो रखियोसीं त रब बि राज़ी थी पवंदो ऐं रब जो रसूल बि राज़ी थी पवंदो। ऐं कोशिशि कयो रमज़ान में पंहिंजनि ॿोचनि खे, पंहिंजनि औलादनि खे रोज़े रखण जो तनक़ीद कयो, उन्हनि खे ताक़ीद कयो, तव्हां पाण बि रखो। छो अॼुकल्ह असांजे हिन मुआशिरे में इहो ॾिठो वियो आहे त माण्हू रोज़े खे चटी सम्झनि था, पर हालांकि ईअं कोन्हे। हिकिड़ो मुस्लमान पंहिंजी ज़कात कढंदो आहे माल जी त ॾिसो, जेकॾहिं तव्हांजे जिस्म ते मर लॻी वञे, मर मेट थी वञे, जॾहिं तव्हां गुस्ल कंदा त तव्हांजे जिस्म जो मर मेट लही वेंदो, यानी जिस्म साफ़ थी वेंदो। त रोज़ो ऐं ज़कात जेकी आहे उहा माल खे ईअं साफ़ करे थी जीअं जिस्म खे असां पाणी हणी साफ़ कयूं त असांजे माल खे ईअं साफ़ करे थी। यानी ज़ालिमनि जी नज़र खां, असांजी हसद खां सभु शइ खे बचाए करे ज़कात असांजे माल खे साफ़ करे छॾे। ऐं रोज़ो वरी उन जे लाइ त असांजे हर जिस्म जो उज़्व, जॾहिं असीं रोज़ो रखूं था त ख़ाली असांजे पेट जो या वात जो रोज़ो न आहे, असांजे कननि जो रोज़ो आहे, असांजे नक जो रोज़ो आहे, असांजे अखियुनि जो रोज़ो आहे, असांजी वात जो रोज़ो आहे, असांजे हर जिस्म जो रोज़ो आहे। असांखे उन उज़्वे जो सवाबु मिले थो। त जॾहिं असां रोज़ो रखूं था त सॼे जिस्म जी ज़कात अदा थी वञे। यानी रोज़े रखण सां इंसानु तंदुरुस्त रहे थो, बीमार नथो रहे। रोज़े रखण सां जीत, जरासीमनि जेकी तकलीफ़ूं आहिनि अंदरि जूं सभु ख़तमु थी वञनि। हिकिड़े ॾींहं में इंसानु 14 कलाक 15 कलाक जेकॾहिं बुखियो रहे थो त जरासीम ख़तमु थी वञनि था। ऐं रोज़े रखण में हिकिड़ो सुकून आहे, को लुत्फ़ आहे, माना आराम सां सुकून सां माण्हू जॾहिं रोज़ो रखंदो आहे त मुहबत में हूंदो आहे, सुकून में हूंदो आहे। त अल्लाह पाक ख़ुदाए शर असां मुस्लमाननि खे रोज़ो रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।